मलीर जी अदालत पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं भञरा करण जे केस में गिरफ़्तार कयल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार थियल 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करण बाद खेनि 25,000 जे मुचलकनि एवज़ आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। अव्हांखे अपडेट कयो पिया शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करण बाद खेनि 25,000 पंहिंजे मुचलकनि एवज़ आज़ाद करण जो हुकुम ॾिनो आहे। ख़बर वाते पहुचायूं पिया। अव्हांखे ॿुधायूं पिया मलीर जी अदालत पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं भंडरा करण जे केस में गिरफ़्तार कयल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करण बाद खेनि 25,000 पंहिंजे मुचलकनि एवज़ आज़ाद करण जो हुकुम ॾिनो आहे। अपडेट कयूं पिया। अव्हांखे मलीर जी अदालत पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं भंडरा करण जे केस में गिरफ़्तार कयल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार थियल 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। मलीर जी अदालत पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं भञरा करण वारे केस में गिरफ़्तार कयल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर कई वई। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार थियल 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करण बाद खेनि 25,000 जे मुचलकनि एवज़ आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार थियल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर थी चुकी आहे। अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करण बाद खेनि 25,000 पंहिंजे मुचलकनि एवज़ आज़ाद करण जो हुकुम ॾिनो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। मलीर जी अदालत पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं भंडरा करण जे केस में गिरफ़्तार कयल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार थियल 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करण बाद खेनि 25,000 पंहिंजा मुचलकनि एवज़ आज़ाद करण जो हुकुम ॾिनो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया मलीर जी अदालत पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं भञरा करण जे केस में गिरफ़्तार कयल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर कई वई। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार थियल 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करण बाद खेनि 25,000 जे मुचलकनि एवज़ आज़ाद करण जो हुकुम ॾिनो आहे। अव्हांखे अपडेट कयो पिया। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार थियल 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो आहे। मलीर जी अदालत पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं भञरा करण जे केस में गिरफ़्तार कयल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर कई वई। ख़बर वाते पहुचायूं पिया। मलीर जी अदालत पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज ऐं भंडरा करण जे केस में गिरफ़्तार कयल 25 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। शालातीफ़ थाणे ते दाख़िल कयल केस में गिरफ़्तार थियल 25 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे वहीद मुराद। जी वहीद मुराद, अपडेट कजो। जी बिल्कुलु। अॻूणे वज़ीर आज़म ऐं तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ जेके एहतजाज थिया हुआ, भञरा थी, उन खां पोइ जेके गिरफ़्तारियूं थियूं 25 खां वधीक जेके गिरफ़्तार हंगामनि जे इल्ज़ाम जेको सो कारकुन गिरफ़्तार थिया उनखे शालातीफ़ थाणे ते रखियो। अॼु मलीर जी कोर्ट में उते पेश कयो वियो आहे, जिन जी 5,000 एवज़ जेको आहे सो ज़मानत मंज़ूर करे अदालत ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। एडवोकेट आहे ख़ालिद महमूद, जंहिं केचनी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बेगुनाह जेको आहे सो कारकुननि खे खंभे जेको आहे सो कूड़नि केसनि में फासाए वियो। हंगामा आरनि सां तशदुद वाक़िअनि सां तहरीक इंसाफ़ जो को बि तालुक़ु न आहे। 25 कारकुन जेके आहे अॼु उन्हनि खे शालातीफ़ पुलिस मलीर जी कोर्ट में पेश कयो, जिते 5,000 रुपयनि जेको आहे सो रुपयनि जी जेको आहे ज़मानत मंज़ूर करे अदालत मंज़ूर करे वरिती आहे। जॾहिं त 21 कारकुन आहिनि क़ायदाबाद थाणे ते बि बंदि हुआ, उन्हनि खे जेको आहे सो क़ायदाबाद पुलिस मलीर कोर्ट पहुचायो आहे, जिते थोरी देरि खां पोइ उन्हनि जी पिणु ॿुधणी थींदी। जी वहीद मुराद, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।